दोस्तों हाणे तव्हांखे ॿुधायां त ॾहों खानो जेको आहे उहो कहिड़ी कहिड़ी शइ सां उनजी मनसूबात आहे ऐं उहो कहिड़ी कहिड़ी शइ सां मक़सदु आहे त उनजो जेको आहे तालुक़ु आहे। हाणे खानो ॾहों जेको आहे बुलंद इक़बाली, मुर्तबो, इज़त, बादशाही, शान ऐं शौक़त, हशमत, दबदबो, रिज़्क़ रोज़ी ऐं नौकिरी हुकूमत अमलदारी जी, शुग़ुल अमल तरक़ी, उहिदे जो वधणु, अहवाल माउ जो, हाल उस्ताद जो, हाल नए मुक़ररु कयल आफ़ीसर जो, हाकिम जो, मुक़दमो अदालत कोर्ट जो, जाइ चोर जी हालत आसमानी, अबर बारान, हवा गुर्द गुबार, चंड या सिज जो गिरणु, ज़नत हरफ़, कसब कमकार, आफ़तुनि खां आसमानी बाबति, आसार आसमानी बाबति, हाल हिन खाने मां ॾिसबो हो। जेको ॾहों खानो आहे इहे जेके बि तव्हांखे मां कम ॿुधाया आहिनि इहे हुन सां तालुक़ु रखंदा आहिनि। बाक़ाइदा अॻिते बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त इहे इन्हनि खे कहिड़े नमूने सां माण्हू ॾिसी सघे थो पियो ऐं उन ते अहकाम कीअं मुरतब करे ऐं इन सितारे घर जे अंदरि जेका आहे न ॾहें खाने में कहिड़ा सितारा हुजनि त उनजो मक़सदु छा आहे उहो तव्हांखे वरी बाद में मां जेको आहे सम्झाईंदुसि।